पीरज़ादो साहब आहिनि। असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जे असांजो सभ खां वॾो हवालो आहे। उन जे बैतनि जी रोशनी में, उन जे कलामनि जी रोशनी में असां हिन प्रोग्राम खे पेश कंदासूं। हिन प्रोग्राम में 3 अंग हूंदा। हिकिड़ो इल्मी रंग, इल्मी ॻाल्हियूं कंदासूं। ॿियो रंग असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम जा काफ़ियूं ऐं कलाम हूंदियूं। पीरज़ादे साहब जन खे साईं किन रिसालनि में आहे त शाह जो रिसालो हिन बैत सां शुरू थो थिए। परतवो पुनुह जो झुड़ जीअं झाला ॾे, आऊं तहीं आरी ॼाम खे वठियो राह। रुआं घणो। हाणे ससुई ऐं पुनू जे दास्तान जे बारे में थोरो। इंदर साहब, असां हिते जद बीठा आहियूं भंभोर में, उन भंभोर ऐं भरिसां जेको घड़ नदी आहे, इन जे विच में ससीअ जो बाग हूंदो हो। ही क़दीम आसार आहिनि, वक़्तु उन्हनि खे मिसारे थो छॾे। ऐं ही कोट जेको आहे उहो त हाणे पत्थर जो कोट आहे, तमामु मज़बूत कोट आहे। ऐं हिन जो हिकिड़ो पासो समुंड ॾांहुं उन जो मुंहुं आहे, ऐं ॿियो पासो घारे जे पासे ॾऊं आहे। हिन जे भरिसां घारो क्रीक या घारो खारी वहे थी, जंहिंमें चवनि था त ससुई लुड़ी ऐं हितां आई हुई। ऐं पोइ मोहम्मद खत्री उनखे हिकिड़े नंढे ॿार तौर ते खयो हो, उनखे एडॉप्ट कयो हो। साईं ससुई जो जेको दास्तान आहे, उन जो ॼमणु ऐं ससुई जो मोहम्मद धोबी ताईं पहुचणु, इनखे हिकिड़े अजीब अंदाज़ में पेश कयो वियो आहे त ससुई जॾहिं ॼाई, हिकिड़ो बैत आहे त ससुई नऊं घर में जॾहिं थिए ॼाई, पोथी पटींदे दार खे सुध सभई आई, त तुंहिंजी धीअ जो मङणो अति जतन सां जाई, ॿधी संधी पोइ ससुई लहरनि लोढ़ाई, लुड़ंदे लहरनि विचां मोहम्मद खटीअ वटि आई। हाणे इहो सुगड़नि बैत ॿधो आहे। चवनि था त असुल जेका ससुई या नाऊं जो कोट हो, सो भुटे वाहण में सादकाबाद तालके में हो, उतां खां लुड़ी आई। ऐं ससुई जे लुड़नि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लुड़ण सां त उन खे उन जी अम्मा लोड़े छॾियो। पोइ उहो सही सलामत हेॾी वॾी मंज़िल कही अची पहुतो हुयो फिरौन वटि। ऐं अहिड़ो हिकिड़ो किस्सो यूरोप जे हिकिड़े बादशाह जेको हो, उनजो नालो फर्डिनेंड हो, उन जे लाइ ॿुधाइनि था। इन क़िस्म जा मौजज़ाती किस्सा ॿुधाईंदा आहिनि। सो ससुई जे बारे में बि इहा मौजज़ाती ॻाल्हि आहे। इंदर साहब, हीअ जेका सिंधू माथिरी आहे, इन में ही लोक दास्तान मुख़्तलिफ़ जायुनि ते असांखे मिलनि था। उमरकोट नाले हिकिड़ो शहर पंजाब जे राजणपुर ज़िले में आहे, ऐं उते असां उन जो कोट बि ॾिठोसीं जॾहिं सिंधू दरिया जे सफ़र ते असां 1999 में विया हुआसीं। फरीद बि ससुईअ खे ॻातो आहे, भिटाई साहब बि ससुईअ खे ॻातो आहे। लॻे ईअं थो त ॼण सिंधू दरिया जे पाणीअ जो वहकिरो जेको उत्तर खां ॾखिण ॾांहुं वञे पियो, उहो सिंध जा लोक दास्तान पाण सां खयूं वञे पियो। इहो हिकिड़ो इल्मी बहस आहे, तहक़ीक़ तलब मसइलो आहे। पर मां इहो ॿुधाइण पिए चाहियो त हिते भंभोर ते जॾहिं बीठा आहियूं, उन ऐं हिन जे में घघर नदीअ जे विच में हिकिड़ो ससीअ जो बाग़ हो। उन ससीअ बाग़ लाइ चए वञे थो त उहो एॾो घाटो बाग़ हो जो उन बाग़ जे हिकिड़े पासे वण ते जॾहिं झर एॾो घाटो हूंदो हो जो छत वांगुरु उन जे मथां माण्हू टपी वरी ॿिए वण तां हेठि लही वेंदा हुआ। उहो बाग़ जेको हो उहो ससीअ खे ॾाज में ॾिनो हो मोहम्मद खट्रीअ। ऐं पोइ चवनि था त उन बाग़ में मुलाक़ात पहिरीं थी हुई ससुईअ ऐं पुनूअ जी। उन खां पोइ ससीअ पुनूअ खे चयो त मुंहिंजा माइट तोखे इन सूरत में क़बूल कोन कंदा जो तूं मुश्क ऐं अतर जो वापारी आहीं, तूं छा बि हुजी। मुंहिंजे पीउ वटि खुंभ आहे, हुन वटि कपिड़नि धोइण ऐं रंगण जो हिकिड़ो कारखानो आहे, तूं उन में अची कमु कर। अहिड़े क़िस्म सां पाण में वेझा थींदासीं। पोइ असां हाणे जॾहिं पहुचूं रस्ते ते उन्हनि मटकनि जा उहे निशान नज़र आया, ऐं मूंखे भिटाई जो बेत पे यादि अचे आयो त कॾहिं ईअं हुयासीं जीअं पुनूअ धोतम कपिड़ा, हाणे ईअं थियासीं जो जतन नियन पाणसीं। साईं पीरज़ादे साहब जन जी असांजी गुफ़्तगू ससुई जे बारे में जारी आहे, ऐं साईं वरी बि इन ते ॻाल्हाईंदा। तरीक़े सां ॾिठो आहे हिते केतिरियूं थ्योरीज़ आहिनि, पर हिकिड़ी थ्योरी इहा आहे त जिन 1958 में हिन इलाइक़े जी खोटराई जॾहिं कई वई त हिन जे हेठियों जेका सतह हुई उनखे चवनि था त 1 BC जो मुदो हो, तारीख़ हुई। माना हज़रत ईसा खां 1000 वरह
अॻे जो उहो दौरु हो। ऐं हिन जो जेको भंभोर जो जेको मथियों तह हो उहो 8वीं सदी ईस्वी ॼाणायो वञे थो। माना त ही प्री हिस्टोरिक बि आहे ऐं हिस्टोरिक साइट बि आहे आर्कियोलॉजिस्ट मुताबिक़। कुझु क़दीम आसार जा माहिर इन सां इख़्तिलाफ़ कनि था त भंभोर देबल नाहे, पर आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जे माहिरनि जो ख़्यालु इहो आहे त ही देबल बंदर आहे। ऐं देबल बंदर क़दीम ज़माने में इंडस वैली ऐं सिंधु माथिरीअ खे हाइसीअ सां मिलाईंदो हो, जंहिंजे करे सॼी दुनिया सां उनजो राब्तो थींदो हो। ऐं हिन देबल बंदर खां पोइ औरंग बंदर, शाह बंदर, केटी बंदर, अहिड़े क़िस्म सां केतिरा ई बंदर हुआ जेके सिंधु दरिया जे वहुकुरे में जेको लट अचे पियो इन मां केतिरा दफ़न थी विया, वरी ॿिया ठहनि पिया। हींअर जेको कराचीअ जो बंदर आहे उहो बि इन ई सिलसिले में आहे। सिंध कोस्ट जेको सिंध जो साहिल आहे उन साहिल ते हिन ई पटीअ में कराचीअ जो बंदर हींअर मौजूदु आहे। हिन ही जेको क़दीम आसार आहिनि इन्हनि में हिते असांखे हिकिड़ो क़दीम मंदर बि मिले थो, जितां जेके शयूं लधियूं आहिनि से हितां जे म्यूज़ियम में पियूं आहिनि। ऐं हिते हिकिड़ी शानदार वॾे वसी मस्जिद बि आहे। पई हरी फई हैरान पेरें आन पुॼणी डुकी अर्ज़ कयान ससी लंघियो लतीफ़ चए मोहब्बत सी मैदान आरियाणी अॻवाण कोन्हे भाव बहीरम। भिटाई साहब ही दास्तान जॾहिं ॻायो त भिटाई साहब जी शाइरीअ में महसूसु थिए थो त हू को किस्सागू शाइर कोन हो। हुन पंहिंजो फ़लसफ़ो बि हुन में बयानु कयो। जीअं चई त कुल्हे फाटो कंजरो मथो उघाड़ो मुंहिंजो कुॼाड़ो भेनर हिन भंभोर में। भेनर हिन भंभोर में दोज़ख जो दूंहों सवारो सूंहों पुछी पूरज ससुई। त ससुई पोइ हितां जॾहिं वई त भिटाई साहब जी हिकिड़ी सिट आहे त लाहींदसि लिंगनि खे मलीरा मेंदी अदियूं आऊं वेंदी। इहो वाईअ जी हिकिड़ी सिट आहे। त उन मां इहो लॻे थो त ससुईअ जो रूट ईअं हो त हितां भंभोर मां निकिरी कराचीअ वारे मलीर मां थींदी ऐं पोइ पंहिंजो हब क्रॉस करे ऐं खीरथर में दाख़िल थी, उन खां पोइ पब जबल में दाख़िल थी जिते लाहूत लामकान आहे। उते वरी भिटाई साहब बैत लिखियो त पब छॾींदुसि पुट ते केचन कारण मूं। ऐं उन खां पोइ अॻिते जेको आहे सो भई ससुईअ जी मज़ार आहे लसबेले ज़िले में संघर पटियूं नाले हिकिड़ी जाइ आहे सोन म्याणी तालके में। उते ससुईअ जी मज़ार आहे। ऐं उन में ससुईअ जे हिकिड़े मेले जी रिपोर्ट ठाहिण जॾहिं मां वियो हुउसि त उते मूं ॾिठो अजीब क़बर आहे जंहिंजे लाइ ॿुधायो वीरानीअ में हुनखे ससुई मिली, हुन दुआ कई त तोखे ॻाढ़ी कुंवार मिलंदी। उन जी क़बर बि उते मौजूदु आहे। ऐं ससुईअ जो हर साल मेलो लॻे थो। ऐं चवनि था त पोइ वरी पुनूं केच मां आयो जेको पोइ उते आयो ऐं उहो ज़मीन फाटी उते ससुई ग़रक़ थी वई ऐं पुनूं बि उते ग़रक़ थी वियो। इंडर साहब मैथोलॉजी जेका आहे उहा साइंटिफिक न थींदी आहे। मैथोलॉजी किन साइंसी बुनियादनि ते ऐं रैशनल न थींदी आहे, पर मैथोलॉजीअ में क़ौमुनि जी तारीख़ लिकियलु हूंदी आहे जेका माहिर ऐं आलिम उन मां ॻोल्हे कढंदा आहिनि। मां अर्ज़ु पे कयो त हितां ही भंभोर जो जेको आहे तारीख़ी माग हितां जेके मथां छिरे तां हिकिड़ियूं ठीकरियूं नज़र पे आयूं, उन में हीअ जेका ठीकरी आहे इहा सिकनि ठाहिण जो हिकिड़ो मापो आहे। इन में हिकिड़ा निशान आहिनि। इन में उन दौर में धातु ॻारे सिका ठाहींदा आहिनि। अच्छा, उन खां पोइ हिन में ठीकरियूं आहिनि जिन ते रंग लॻल आहिनि। यानी ही माण्हू एॾा कारीगर हुआ जेके ख़ूबसूरत ठीकरियूं ठाहे सघंदा हुआ। हितां जा जेके कुंभार हुआ उहे एॾा सुरेली चिटसाली कंदा हुआ जो एतिरनि सभनि सालनि गुज़रण जे बावजूदि ही चिटसाली अञा बि चिटी नज़र पई। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ब्राह्मण दौर सिंध जे तारीख़ में ख़तमु थियो ऐं मुस्लिम दौर हिते आयो त इन दौर जी हिकिड़ी सभ खां वॾो जेको फीचर आहे, वॾो उहिञाण जेको आहे उहा आहे काशी। तो काशीअ जी हीअ ठीकरी जेका आहे उन ते काशीअ जो रंग चढ़ियल आहे। ऐं जेके म्यूज़ियम में ॿियूं काशीअ जूं ठीकरियूं पियूं आहिनि उन ते तमामु ख़ूबसूरत चिट नज़र आया आहिनि। ऐं हीउ जेको आहे उहो चीरोली ठाहिण में कमु ईंदो आहे। हे जेको अछो चिमके थो पियो धातु, त अहिड़े क़िस्म सां हीउ सॼो पथर जो कोट आहे, ॾाढो मज़बूत कोट आहे। ऐं हिन जे हीअ घारो क्रीक हितां गुज़रे पई
असां जनाब अनवर पीरज़ादे साहब जन जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे ससुई पुनू जे दास्तान देबुल जे बारे में, बंभोर जे बारे में, ससुई पुनू जे बारे में, मोहम्मद खटीअ जे धोबी घाट ऐं उन जे आसार निशाननि जे बारे में असांखे ॼाण ॾिनी।